मां हिकड़ी आयत सगोरी कुरान शरीफ जी मशहूर पढ़ी आ। मूंखे महबूब जे मीलाद में मौजू ॾिनो वियो आहे त हुजूर अलैहि सलात व सलाम जे आमद जो, उन जे नूर जो, हुजूर अलैहि सलात व सलाम जे हबीब जूं त ॻाल्हियूं करे असां जो दिल अंदर ठार जान, पर कुछ इस्लाही भी मौजू हुजे, यानी असां जे आमद मुस्तफा जो मकसद भी हासिल थे, असां के जान भी थे त असां के करणो छा है। असां के इहो भी खपे त असां अगते ला हिन मीलाद मां उथूं त कहिड़ियूं नियतूं करे उथूं। बिलफर्ज इहो मौजू इस्लाह जे हवाले सां ॾिनो वियो आहे त इंशाअल्लाह अज़्ज़ वजल महबूब अलैहि सलात व सलाम जे नूर जे मुतअल्लिक़ कुछ अर्ज़ कंदासीं ऐं पोइ वरी पंहिंजे मौजू जे मक़सद जे तरफ़ ईंदासीं, पर असल ॻाल्हि असां के तॾहिं सम्झ में ईंदी जॾहिं असां तवज्जो सां ॿुधंदासीं। अल्लाह तबारक ताला कुरान करीम में इरशाद फरमायो, कद जाअकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुम मुबीन। अल्लाह तबारक ताला फरमाए तो तहकीक अव्हां ॾे आयो। ये तहकीक जेका हूंदी आहे, जेकॾहिं को इमाम साहब तहकीक करे तो उनके को आलिम टोड़े सके तो तुझी तहकीक दुरुस्त ना है। जेकॾहिं को आलिम के मसले ते तहकीक करे तो मुफ्ती उनके रद्द करे सके तो तुझी तहकीक हिन ज़ाविये सां सही ना है। पर जेकॾहिं को मुफ्ती इहा गलती करे ऐं उनजी तहकीक दुरुस्त न थे तो उनके मुहद्दिस शेखुल हदीस या मुफस्सिरे कुरान तवज्जो ॼारे थो, पर रब पाक पाण फरमाए थो कद जो लफ्ज तहकीक, यानी इन गाल में को शक ना है, इन गाल में के गाल जी गुंजाइश ना है। रब पाक तो फरमाए कद जाअकुम मिनल्लाहि, तहकीक अल्लाह तबारक व तआला जी तरफा अव्हां ॾे आयो। अव्हां ॾे आयो हिकिड़ो हूंदो आहे मोकिलियो, मोकिलण जो भी ज़िक्र आयो आहे, ऐं ॿियो आहे ॼमण। असां अव्हां छा आहियो, ॼावा आहियूं, दुनिया में ॼावा आहियूं। असां खे रब ताला मोकिलण ॿी चीज़ हूंदी आहे ऐं ॼमण ॿी चीज़ हूंदी आहे। मोकिलण उनखे चइबो आहे त जेको पहिरियां के जॻह ते मौजूद हुजे पोइ अचे। मसलन मां नौशरो फिरोज खां आयो आहियां, केर ईअं चवंदो तव्हां ॾे मुंहिंजो फलाणो हमरा आयो आहे, पहिरियां मौजूद हो तॾहिं त आयो न। पर जेकॾहिं असां यानी केर ईअं कोन चवंदो त मुंहिंजो पुट आयो आहे, न बल्कि मूंखे पुट ॼाओ आहे, मुंहिंजो पुट ॼाओ आहे, आयो न आहे। आयो ईअं हूंदो आहे त केॾां वियो आहे कराची पोइ मोटी आयो आहे त हाणे आयो आहे, पहिरियां मौजूद हो। रब पाक तो फरमाए कद जाअकुम, तहकीक अव्हां ॾे आयो मिनल्लाहि, किथां खां, अल्लाह तबारक व तआला जी तरफा अव्हां ॾे आयो। या रब्बे करीम छा आयो, अल्लाह ताला फरमायो मिनल्लाहि नूरुन व किताबुम मुबीन। हिक त अल्लाह तबारक व तआला जे तरफा नूर आयो, ॿियो अव्हां ॾे जेको आयो रोशन किताब आयो। वरी जेकॾहिं सोचो वञे त इहो नूर जेको आहे उहो त क़ुरान आहे, नूर क़ुरान आहे, ऐं अल्लाह ताला हिते क़ुरान जो ज़िक्र कयो आहे त इन जे विच में लफ़्ज़ आयो आहे व जी सिंधीअ में माना वा ऐं, उर्दू में लफ़्ज़ आहे और। जेकॾहिं मां ईअं चवां त साईं उस्ताद साहब ऐं मां आया हूं त ईअं थींदो त इहे ॿ माण्हू आहिनि, या ईअं चवंदुसि त मां ऐं मां आयो आहियां। इहो मां ऐं मां न चयो वेंदो आहे, बल्कि जेकॾहिं ॿ माण्हू हूंदा आहिनि त उन्हनि जे लाइ मां ऐं साईं उस्ताद साहब असां आयासीं, यानी मां अलॻि चीज़ आहे ऐं ॿियो हमरा अलॻि चीज़ आहे। हिते लफ़्ज़ आयो आहे वकिताबुम मुबीन, अॻियां वकिता वाओ लफ़्ज़ आयो आहे, हिकु नूर ॿियो ऐं आयो अव्हां वटि रोशन किताब। तफसीर जलालैन वारो कहिड़े बि मदरसे में हलियो वञो, मुंहिंजो चवण जो मक़सद कंहिं बि फिरके जे मज़हब हुन में मदरसे में वञो जिथे आलिम कोर्स पढ़ायो वञे, जिथे दर्स निज़ामी कराई थी वञे, उते मशहूर किताब मुफस्सिर तफसीर आहे, तफसीर जलालैन।
नालो ता बुधो हुंदो पर के बसा भले के खां वणी पुछो त जाता जे मदरसे में तफसीर जलालैन पढ़ाईंदा आहिन वो चंदा हा तफसीर जलालैन त इब्तिदा में तफसीर जलालैन ही पढ़ायो वेंदो आ पो तफसीर बेज़ावी पढ़ायो वेंदो आ उन खां पो ॿिया तफसीर पढ़ाया वेंदा आहिन तफसीर जी जेका इब्तिदा पढ़ाई जी थींदी आ उहा तफसीर जलालैन खां थींदी आ साहिब जलालैन फरमाए थो कद जाअकुम मिनल्लाहि नूर हुवा मुहम्मदुर रसूलुल्लाह इन नूर मा मुराद अल्लाह ताला जो रसूल मुहम्मद मुस्तफा अहमद मुजतबा त नूर मुबीन सा किताब मुबीन सा मुराद अल्लाह जो रोशन किताब कुरान मजीद यानी माना ये थी त हिकु आयो अवां वटि अल्लाह जे तरफ़ां नूर नूर मुस्तफा ही नूर मुबारक केड़ो नूर हुयो अल्लाह तबारक व तआला जे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम खां हजरत सैयदना जाबिर अला नबीना हजरत जाबिर रज़ियल्लाहु ताला ने सवाल थो करे केड़ो सवाल थो करे एड़ो सवाल थो करे जो असां सभिनी जे ज़हन में भी वो सवाल अची सके थो ऐं इहो हर शख्स चाहींदो आहे नंढड़ो ॿार बि हिनखे ॿुधण पसंदि कंदो आहे यानी अॻियां छा थियो इन बारे में अल्लाह तबारक ताला जे महबूब अड़ियन जे आधार मिस्कीनन जे मददगार बिनी जहानन जे सरदार खां हजरत जाबिर रज़ियल्लाहु ताला अन्हु सवाल थो करे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह तबारक ताला सब खां पहिरियां छा ख़लक़ियो ये सोचबो आ मुखा पेरा मुजो डाडो डाडे खां पेरा छा हो हजरत आदम अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम उन खां पेरा छा हो उन खां पेरा मलाइका जमीन आसमान उन खां पेरा छा हो पेरा आखिर पेरा हो छा हजरत सैयदना हजरत हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया या जाबिर अव्वल खलकल्लाहु कुल्ल शैइन अल्लाह तबारक व तआला हर चीज खां पेरा हर शे खां पेरा अल्लाह तबारक व तआला तुझे नबी जे नूर खे रब पाक पंहिंजे नूर मझां पैदा फरमायो ॾींहुं न हो ऐं रात न हुई खल्क़ी खुदा कायनात न हुई हजरत जाबिर पूरो कयां थो हजरत जाबिर रज़ियल्लाहु ताला अन्हु खे अल्लाह तबारक ताला जे महबूब फरमायो जाबिर अल्लाह तबारक ताला सब खां पहिरियां तुझे नबी जे नूर खे पैदा फरमायो जॾहिं रब पाक फरमायो मां गफूर आहियां यानी बख्शण वारो आहियां पर केर बख्शिश घुरण वारो हुजे मां सत्तार आहियां एब ढकण वारो आहियां पर केर एब ढकण जी दरखास्त करण वारो हुजे मां रब आहियां मूंखे रब चई केर पुकारण वारो हुजे वो रब पाक जॾहिं पंहिंजी रबूबियत खे ज़ाहिर फरमायो अल्लाह तबारक व तआला फरमायो कंज़ मख्फियन आवाज मुखे थोरो समझ में नथो अचे वाम अला समझ में अचे इको ॾिस पर थोरो घटि ॾिस जी हा हल्को इको रखीस घणो मना पोइ त जेको आवाज अचे वो न अचे थोरो हुजेसि इको अल्लाह तबारक ताला फरमायो कंज़ मख्फियन मां हिकिड़ो छुपियल खजानो जॾहिं मां इरादो फरमायो त मां इंसान खे पैदा फरमाया जॾहिं मां इरादो फरमायो त मां कुझु पैदा फरमाया अल्लाह जे महबूब फरमायो त पंहिंजे नूर मझा मुंहिंजे नूर खे पैदा फरमायो पोइ अल्लाह तबारक ताला पंहिंजे मकाम कुर्ब में 12,000 साल अल्लाह तबारक ताला पंहिंजे मकाम कुर्ब में उन नूर खे रखियो अदा उन नूर खे रब काथे रखे जमीन में रखे जमीन पैदा न कई जन्नत में रखे हाँ जन्नत रब पैदा न कई हुई आसमानन में रखे रब आसमान रब पैदा न कया लोह कुर्सी पैदा न कई हुई का चीज पैदा न कई हुई रब इन नूर खे किथे तरसाए रब अल्लाह जे महबूब फरमायो त रब पाक मूंखे पंहिंजे मकाम कुर्ब जे अंदर रखियो केड़े मकाम में
मक्का में कुर्ब में अंदर रखियो। अल्लाह तबारक ताला 12,000 साल मक्का में कुर्ब में रखियो। वरी अल्लाह तबारक ताला उन नूर के ज़ाहिर फरमायो। वरी ज़ाहिर फरमाए करे रब पाक उन मजा 4 हिस्सा कया। हिकड़े हिस्से मजा अल्लाह तबारक ताला लोह के पैदा फरमायो। बे हिस्से मजा रब पाक कलम के पैदा फरमायो। 3 हिस्से मजा अल्लाह तबारक ताला कुर्सी के पैदा फरमायो। चौथे हिस्से मजा चौथे हिस्से के जा अल्लाह तबारक ताला वरी 4 हिस्सा चौथे हिस्से के अल्लाह तबारक ताला पंजे मकाम मोहब्बत में 12,000 साल रखियो। 12,000 साल का बाद में जने रब चाहो वरी उन नूर के ज़ाहिर फरमायो। वरी उन नूर मजा अल्लाह तबारक ताला 4 किस्म बनाया। हिकड़े हिस्से मजा रब पाक जन्नत के पैदा फरमायो। बे हिस्से मजा रब पाक हूरन ऐं गिलमान के पैदा फरमायो। 3 हिस्से मजा अल्लाह तबारक व ताला सिज चंद्र के पैदा फरमायो। रब पाक चौथे हिस्से जा पंजे मकाम खौफ में 12,000 साल रखो। जने रब पाक चाहो उन नूर के ज़ाहिर फरमायो। वरी उन मजा 4 किस्म बनाया व्या। हिकड़े मजा रब पाक आसमान के पैदा फरमायो। बे हिस्से मजा रब पाक जमीन के पैदा फरमायो। 3 हिस्से मजा अल्लाह तबारक व ताला जेको चाहो दुनिया जे अंदर उन के पैदा फरमाया। वरी चौथे के अल्लाह तबारक ताला पंजे मकाम हया जे अंदर 12,000 साल रखियो। 12,000 साल का बाद में जने रब पाक चाहो त पंजे नूर के ज़ाहिर फरमाया। उन नूर जे मथा अल्लाह तबारक ताला जने नजर विधिया उन नूर जे मथा हेबत रब जी तारी थिया। एस ताईं जो अल्लाह तबारक ताला जेको नूर पैदा फरमायो उन नूर के रब जी हेबत तारी थिया। ऐं उन नूर मथा पघर वहण लगो वा। उनके पघर अची वयो वा। ऐं उन पघर मजान जेके पघर जा कतरा ट्रिमण लगा। तकरीबन कमो पेश 1,24,000 कतरा ट्रिमिया। अल्लाह ताला जे महबूब अलैहि सलातो वसलाम फरमायो वरी उन्हनि कतरन मजा मुखे कतरन मजा अल्लाह तबारक व ताला पंहिंजा पाक नबी पैदा फरमाया। उन्होंने कतरन मजा रब पाक नबियन जा रूह पैदा फरमाया। जॾहिं अल्लाह तबारक ताला जा पाक नबियन जा रूह पैदा थिया उन्हनि रूहनि साह खयो। जॾहिं उन्हनि जे अंदरां जेका आह निकती जिको कुछ अंदरां रब जाने यानी साह वांगुर निकतो। अल्लाह तबारक ताला उन मजा सुलह सालिह पैदा फरमाया। उन मजा अल्लाह तबारक ताला वली पैदा फरमाया। उन्हनि मां साह मजा अल्लाह तबारक ताला शहीद पैदा फरमाया। एड़ी तरह अल्लाह तबारक व ताला बतदरीज आहिस्ता आहिस्ता पूरी दुनिया के रब पाक ओ जाबर मुझे नूर मजा पैदा फरमायो। जेकरे सिज चंद्र पैदा थिया त मुझे नूर मजा। जेकरे जन्नत पैदा थिया त मुझे नूर मजा। हिस्से जेकरे आसमान पैदा थिया त मुझे नूर मजा। जेकरे लोह कलम पैदा थियो वा त मुझे नूर मजा। अल्लाह तबारक ताला जे महबूब फरमायो उन खां पोइ अल्लाह तबारक ताला जेतिरो 1000 साल चायो उनके पंहिंजे हिजाबन जे पर्दे में रोशन रखिया। हजरत सैयदना जिब्राइल अमीन अलैहि सलातो वसलाम का अल्लाह ताला जे महबूब फरमायो जिब्रील तुंहिंजी उम्र घणी आहे। जिब्राइल अमीन का पुछाई के अल्लाह ताला जे महबूब हजरत सैयदना जिब्राइल अमीन अर्ज कयो या सैयदी या रसूल अल्लाह। अल्लाह तबारक व ताला त मूं जिब्रील खे उन वक्त पैदा कयो जॾहिं मिंट कोन हा कलाक कोन हा ॾींहं कोन हा रातूं कोन हो। ही साल ठहनि था इन्हनि मिंटनि ॾींहनि कलाकनि खां। ही त कलाक हुया ई कोन। ही त ॾींहुं राति हुयो ई कोन। जेका हफ़्तो ठहंदो आहे हफ़्ते मां महीनो ठहंदो आहे महीने खां पोइ यानी साल शुमार कयो वेंदो आहे। पर ही चीज़ूं त अल्लाह तबारक व ताला पैदा ई न कयूं हो। कीअं ख़बर पवे त जिब्राइल जी घणी उम्र आहे। पर जिब्राइल अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं रब पाक मूंखे पैदा फरमायो त मूंखे यादि न आहे त केॾी महिल कहिड़े दौर
में के वक्त में छो जो वक्त ऐं दौर पोठया अल्लाह तबारक ताला जेडी मल मुखे पैदा फरमायो मां रब पाक जे हिजाबन जे अंदर चौथे हिजाब जे अंदर हिकड़ो सितारो दिसंदोस जेको 70,000 साल का बाद में चमकंदो वरी 70,000 साल लही वेंदो वरी 70,000 साल का बाद में उभरंदो ओ मुजा मिठा मोहब महबूबा उन सितारे के चमकंदे उन सितारे के लहदे मां 72 मर्तबा डिठो आए। हिसाब लगायो तो हजरत जिब्राइल अमीन जी उम्र घणी थी 70,000 साल का बाद में वो हिजाबन जे अंदर सितारो चमकंदो हो। हाने दिसो त जिब्रील जी उम्र घणी थी थे। हजरत सैयदना इमाम ज़ैनुल आबिदीन फरमायो रिवायत करे तो हजरत सैयदना अमीर हजरत सैयदना इमाम आली मकाम हजरत सैयदना इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु का वो रिवायत करे तो हजरत अली उल मुर्तजा शेरे खुदा का फरमाए तो मौला कायनात अल्लाह ताला जे महबूब फरमायो जने आदम अलैहिस्सलातु वस्सलाम का 14,000 साल मां पहरिया अल्लाह तबारक व तआला वट नबी होस। महबूब का पुछो या रसूल अल्लाह तवा के कदे नबूवत अल्लाह ताला अता फरमाए रब पाक जे महबूब फरमायो कुंत नबियन मां उन वक्त ब नबी होस जने अल आदम बैनल माउ वत्तीन जने अल्लाह तबारक ताला जो पाक नबी हजरत आदम अला नबीना अलैहि सलातो वसलाम अञा मिट्टीअ ऐं पाणीअ जे दरमियान हो। ॾींहुं न हो ऐं रात न हुई खल्क़े खुदा कायनात न हुई। ॾींहुं न हो ऐं रात न हुई खल्क़े खुदा कायनात न हुई। जिब्राइल पारा पोए थिया अव्वल मुंहिंजो इहो तव्हांखे पढ़णो आहे मां सिर्फ़ अवल ते चुप थींदुसि। महबूब जो जिक्र जो को मुहिब न करे त केर करे पो वो महबूब केड़ो थियो वो केड़ो आशिक थियो जो पंहिंजे महबूब जो जिक्र नथो ज़बान ते आण चाहे तो उनके कीअं मंजे तई महबूबा। चंद्र सितारा पोए थिया अव्वल मुंहिंजो महबूब हुयो अव्वल मुंहिंजो महबूब हुयो अव्वल मुंहिंजो महबूब हुयो। चंद्र सितारा अव्वल मुंहिंजो महबूब हुयो चंद्र सितारा अव्वल मुंहिंजो महबूब हुयो अव्वल मुंहिंजो महबूब हुयो अव्वल मुंहिंजो महबूब न हो अव्वल मुंहिंजो महबूब हुयो अव्वल मुंहिंजो महबूब। मक्के मदीने वारी जा परवर खे आ प्यारी जा सुभान अल्लाह। या मक्के ऐं मदीने वारी प्यारी जा अल्लाह ताला के छाजे लाए पसंद आ। अल्लाह तबारक ताला जरे जमीन के पैदा फरमायो जमीन के रब कीअं पैदा फरमायो रब पाक जेडी मल हर वक्त पानी हो जमीन ते साइंस जेका तहकीक कई आ न त अवल छा हो जानवर हुआ पानी हो हवा हुई पो छा हो तहकीक कंदे 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 इन हद ताईं वञी पहुती त हिकु दुनिया में कुछ न हो सिर्फ चारों तरफ हर तरफ नूर ही नूर का शय जेडी मल न हुई त पूरी दुनिया में नूर हो पूरी दुनिया में रोशनी हुई। एस ताईं वञी तहकीक उन्हनि जी पहुती आ। जीअं पाणी माण्हू पाणी हूंदो आ पाणीअ जे अंदरां हीअं बोणीटो निकिरंदो आ अहिड़ी तरह अल्लाह तबारक ताला जेॾी ज़मीन खे पैदा फरमायो त पाणीअ मथां हीअं बोणीटो निकितो कहिड़ी जॻह ते जंहिं जॻह ते अॼु काबा मुअज़्ज़मा मौजूद आहे इन जॻह ते ज़मीन मथां पाणी हीअं बोणीटो निकितो पो जियां अटे के वेले विछाए छॾिबो आहे ईअं उन मिटीअ खे अल्लाह तबारक ताला पाणीअ जे मथां विछाए छॾियो।
अल्लाह तबारक ताला जने तमाम इंसानन जो इरादो फरमायो पैदा करण जो सभनी रूहन के पैदा फरमाए फरमाए अलस्तु बिरब्बिकुम छा मां तवा जो रब ना आया उन वक्त घणन चयो त कालू बलाओ उन्हनि सभिनी चयो छो न ओ मुंहिंजा रब करीम तू ही असां जो रब आहीं उन वक्त तमाम रूहन इकरार कयो त मुंहिंजा मालिक तू ही असां जो रब आहीं रब पाक ज़मीन खां अहद वरतो आसमानन खां वतो जेडी मल ज़मीन खां रब ताला खिताब कयो ओ ज़मीन अलस्तु बिरब्बिकुम मुखे बुधा त छा मां तुंहिंजो रब न आहियां सॼी ज़मीन विछाइजी वई आहे हर जगह ते ज़मीन खे अल्लाह तबारक ताला जेसाईं चाहियो तेसिताईं उहा ज़मीन विछाइजी वई उन ज़मीन जे खिते मां आवाज़ आयो जे ज़मीन जे खिते रब पाक खे जवाब ॾिनो कालू भला ओ मुंहिंजा रब करीम छो न तू असां जो रब आहीं जी हाँ तू ही असां जो रब आहीं ज़मीन जे खिते मां आवाज़ आयो उहो ज़मीन जो खितो उहो आहे जिथे हिन वक्त काबतुल्लाह ऐं आसमानन खे जेडी मल रब फरमायो अलस्तु बिरब्बिकुम छा मां तव्हां जो रब न आहियां त इन जिथे काबतुल्लाह वा इन जे साम्हूं साम्हूं मथे सिद्ध में उन जगह ते आसमान जवाब ॾिनो त रब करीम तू ही असां जो रब आहीं त उते बैतुल मामूर ठाहियो वियो यानी मलाइकन जो काबो उते ठाहियो वियो जेडी मल इहा मट्टी जेका आहे जेका पाक साफ़ मट्टी जे रब पाक खे ऐलानिया जवाब ॾिनो तो मालिक सॼी ज़मीन जी यानी नुमाइंदगी कई जेडी मल अल्लाह तबारक ताला पंहिंजे महबूब खे दुनिया में आणण चाहियो त अल्लाह तबारक ताला फरमायो ओ मलाइको वञो वञी मट्टी ज़मीन तां खणी अचो मां पंहिंजे महबूब आखिरी नबी ताजदार ख़त्म नबूवत खे दुनिया में आणण थो चाहियां त उहा मट्टी उन्हनि वञी उहा खई जंहिं रब खे जवाब ॾिनो हाणे वरी हिकिड़ी हदीस पाक जी ज़हन में अचे त जेकॾहिं ईअं आहे यानी उन जगह तां मिट्टी खई वई आहे त महबूब जी हदीस पाक आहे त इंसान जॾहिं न दुनिया में पैदा थींदो आहे जॾहिं घोट कुंवार पाण में मिलंदा आहिनि उन पेट जे अंदर जेॾी महिल रब इंसान खे पैदा करणु चाहींदो आहे मलाइकनि खे चवंदो आहे वञो वञी उतां मिट्टी खणी अचो जिथे ही इंसान पैदा थींदो पैदा थियण खां बाद में दुनिया में गुज़ारींदो दुनिया में गुज़ारे जॾहिं मौत हिन खे ईंदो जिथे हिन खे दफन थियणो वा उतां वञी मिट्टी खणी अचो अल्लाह तबारक ताला फरमाए तो अल्लज़ी खलकल मौत वल हयात तहकीक मां उहो रब करीम जी मौत खे पैदा फरमायो वल हयात ऐं हयातीअ खे पैदा फरमायो पर असां खे रब त पहिरियां हयाती थो ॾे ईअं न पहिरियां रब हयाती ॾींदो आहे पोइ मौत ईंदो आहे न पर रब फरमाए तो अल्लज़ी खलकल मौत मां मौत खे पैदा फरमायो ॿिए नंबर ते रब थो चए वल हयात ऐं ॿिए नंबर ते रब फरमायो हाणे मां ज़िंदगीअ खे पैदा फरमायो ज़िंदगी त पहिरियां ईंदी आहे मौत पोइ ईंदो आहे पर इन आयत जे तफसीर में इहाई साजी हदीस जेका मां हींअर अर्ज़ कयो महबूब मुस्तफ़ा फरमायो जॾहिं इंसान के पेट में उन जो जिस्म खे ठाहियो वेंदो आहे उतां मट्टी खई वेंदी आहे जिथे उहो वञी दफन थींदो जिथे वञी उहो दफन थींदो उन जगह तां मिट्टी खई वेंदी आहे तॾहिं रब पाक इन आयत में इशारो फरमायो अल्लामा इस्माइल हकी रहमतुल्लाह ताला अलैह तफसीर रूहुल बयान में तो फरमाए त ए इंसान रब तोखे पहिरियां ॿुधाए छॾियो वा तू दुनिया में आयो आ बचपन गुज़ारी तू ज़िंदगी गुज़ारी मगर ईअं समझ तुंहिंजी टिकट कटजी चुकी आहे तुंहिंजे मरण वारी जगह बुक थी चुकी आहे जिथे दफन थींदे उहो बि तय थी चुको आहे हर चीज पंहिंजी जगह ते मुकम्मल थी वई आहे सिर्फ तुंहिंजे साह जी गणती बाक़ी आहे जीअं मुकम्मल थींदी रब जो फरमान अची वेंदो कहिड़ो रब पाक फरमायो वलई युअखिर अल्लाह नफ्सन इज़ा जा अजलुहा हरगिज़ के जान के मोहलत न मिलंदी
एक सेकंड जी मोहलत न मिलंदी जे साह अंदर वयो त बाहर न ईंदो जे बाहर वयो त अंदर न ईंदो एक इहा साह जी गणती आहे जियां पूरी थी वेंदी मोहलत खत्म थी वेंदी इंसान वनी पंजे हकीकी रब करीम जे यानी पंजो हींअर असां आहियूं हिकिड़ो इंसान आ ख्वाब में निद्र पियो करे निद्र में ख्वाब में ॾिठई त मां बादशाह थी वियो आहियां वॾो मुंहिंजा हुकुम पिया हलनि हे पियो थिए उहो पियो थिए घुमां पियो फिरां पियो बागनि में हेॾां होॾां चकर पियो ॾियां ऐं अखि खुली अड़े मां त हिते पंहिंजे घर में वेठो आहियां अदा एतिरो टहक न ॾे हीउ जेको टहक जेको आहे न इहो शैतान जी तरफ़ां हूंदो आहे ॾिसो यानी का ॻाल्हि अहिड़ी हूंदी आहे जंहिंमें ख़ुशि तबई थींदी आहे मुस्कुराहट ईंदी आहे यानी उन में मुस्कुराइण महबूब जी सुन्नत आहे टहक शैतान जी तरफ़ां हूंदो आहे यानी आवाज़ सां टहक ॾेई न खिलजे इहो जाहिलनि जो तरीक़ो आहे क़ौमे लूत में हिकिड़ो इहा बि बीमारी हुई त हू चौंकनि ते वेहंदा हुआ ऐं हीअं ताड़ा मिलाईंदा हुआ ऐं वॾे आवाज़ खां टहक ॾींदा हुआ क़ौमे लूत में हिकिड़ी इहा बि बीमारी हुई पर क़ौमे लूत में कहिड़ियूं बीमारियूं जेके हिन उम्मत में न आहिनि असां पंहिंजे महबूब जे सदके बचा वेठो मां कहिड़े कहिड़े गुफ़्त यानी पहलूअ ते ॻाल्हायां जंहिं तरफ़ तो ॻाल्हायां त उन तरफ़ वसी मैदान थो नज़र अचे बहरहाल ॻाल्हि अलाए कहिड़ी बि कयूं मूंखे यादि कान्हे त कंहिंखे कान हूंदी किथे यादि कयो अच्छा ख्वाब या शख़्स ख्वाब पे ॾिठो त ही मां सभु कुझु पर जीअं अखि खुली न पोइ हुनखे पंहिंजी हक़ीक़त जी ख़बर पई त यार मां त ही सुल्तान फराश जो ॻोठु सुतो पियो मां पियो थियो बादशाह थी वियोसीं मिड़ई ॻाल्हि कंदा न की पठाण लथो ख्वाब सो उहो पियो कपिड़ो विकिणी अघ में न पिया ठाहिनि साईं जेको आहे सो चवे त भाउ हेतिरे में हू चए न हेतिरे में हू चए एतिरे में हू चए एतिरे में असल हू अघ में ठहे ई न पियो जहिड़ा ख्याल तहिड़ा ख्वाब उन चयो त 100 रुपया ॾींदोसां चए न 200 चए न 100 चए 200 त हुनजी अखि खुली आई अखि खुली अची अरे ही त मां ख्वाब पियो ॾिसां अखि बंदि करे चए त 100 ई ॾे बहरहाल यानी असांजी जेॾी महिल हीअ अखि बंदि थींदी न उन वक़्तु ही सॼी ज़िंदगी असांखे ख्वाब नज़र ईंदी अड़े मां ही हेतिरा प्लाट ठाहिया हेतिरा बंगला ठाहिया हेतिरो मुंहिंजो औलाद हो हेतिरी मुंहिंजो इज़त हुई सभु ख्वाब थी वियो हिकिड़ो ॾींहुं ॼमण जो ॿियो ॾींहुं मरण जो विच सभु ख्वाब ईअं बाना गुज़री वई का ख़बर न पई सुबह होती है फिर शाम होती है यूं जिंदगी तमाम होती है बहरहाल मां अर्ज करे रहियोसि अल्लाह ताला जे महबूब फरमायो उन जगह ता उन जी मट्टी खई वेंदी आ पर हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मट्टी न काबे मुअज़्ज़मा वारी जगह ता खई वई उन मसे मट्टीअ खे ज़मर्द सां उन मट्टीअ खे आबे कोसर खां जंहिं पाणीअ सां रब चायो धोतो वरी उन खे सुकायो वियो एस ताईं जो मोतीअ जियां तमाम चमकंदड़ बणजी वई जॾहिं तूफानी नूह आयो हो उन वक़्तु काबे मुअज़्ज़मा जेको हो उन जगह तां उहा मट्टी मुंतकिल हुआ जेको खितो हो उहो मुंतकिल थी करे हिन वक़्तु जिथे मदीनो आहे उन जगह ते पहुतो यानी मट्टी त इतां ई खई वई पर इहो वरी मुंतकिल थी करे जंहिं जगह ते हींअर मदीनो आहे उन जगह ते या थियो आहे खितो हो इन जगह ते रब पाक उनखे आंदो हुयो इन जे लाइ अल्लाह ताला जे महबूब फरमायो मुझे हिन घर खां वठी मिंबैती व मिंबरी जेको मुझे मिंबर ऐं हिन घर जे दरमियान मिन रौज़तिल रियाज़िल जन्नत छा मुझे हिन घर खां वठी जेको मिंबर जे दरमियान जेका जगह वा उहा जन्नत जो टुकड़ो आहे छा आहे जन्नत जो टुकड़ो आहे मालूम थियो त महबूब जी जेका मट्टी हुई सा जन्नत जे टुकड़े मां खई वई किथां जन्नत जे टुकड़े मां खई वई पर ॾिठो वञे ही त सैयदुल अंबिया आहिनि पर उन ई जगह ते जंहिंजे बारे में रब पाक फरमायो वल्लज़ी मुहम्मदुर रसूलुल्लाह मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे वल्लज़ीना मअहू ऐं उहो जेको उन सां गॾु
पहिरियों ऐलान नबूवत करण वारो अल्लाह जो नबी आ त ॿियो इन दीन जी तबलीग करण वारो सिद्दीक़ अकबर आ जंहिंखे रब फरमाए सानी यसनैन इज़ हुमा फिल गार बिन मझां ॿियो कीअं वा पहिरीं सभ खां पहिरियां दावा अल्लाह तबारक व तआला खे वहदहु ला शरीक करे मञण वारो पहिरियों ऐलान करण वारो सैयदुल अंबिया वा त ॿियो ऐलान करण वारो सैयदना सिद्दीक़ अकबर हिजरत करण वारो पहिरियों अल्लाह जो नबी आ त उन सां गॾु ॿियो हिजरत करण वारो सिद्दीक़ अकबर आ गारे हिरा में पहिरियों जेको आहे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम आ त ॿियो उन सां गॾु सिद्दीक़ अकबर आ पहिरियां हज़रत अम्मा आयशा सिद्दीक़ा जे उन कमरे मुबारक में इन आराम फरमाइण वारो पहिरियां ताजदार अंबिया वा त ॿिए नंबर ते सैयदना सिद्दीक़ अकबर आ मालूम थियो त सिद्दीक़ अकबर जी भी जेका मट्टी साब जन्नत में आई रब हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइन त हिन जे दरमियान जेका चीज आहे इहा जन्नती टुकरो आ त जन्नती टुकरो आ त मालूम थियो त इन जन्नती टुकरे मजा सैयदना सिद्दीक़ अकबर जी मट्टी खई वई अल्लाह तब जेडी मल सॼी दुनिया खत्म थी वेंदी पहिरीं अल्लाह तबारक तआला जे महबूब जी मज़ार मुबारक शक थींदी पहिरीं दुनिया में अल्लाह जो महबूब थंदो त ॿिए नंबर ते हज़रत सैयदना सिद्दीक़ अकबर थंदो ऐं ॿियो उन सां गॾु केर आ उते हज़रत सैयदना फारूक आज़म हज़रत सैयदना फारूक आज़म उहो आहे उन जाइ ते त यानी जेका यहाँ मट्टी हज़रत सैयदना फारूक आज़म जी हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ जी मट्टी जेका खई वई हुई उहा जन्नती टुकरे मझां खई वई बहरहाल मां अर्ज करे रहियो त जेडी महिल अल्लाह तबारक तआला पंहिंजे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम खे दुनिया में मोकिलण चाहियो अल्लाह ताला जे महबूब फरमायो त अल्लाह तबारक तआला जॾहिं तमाम आलम पैदा कया चंद्र पैदा कई हैवान पैदा कई जिन्न पैदा कई पखी पैदा कई पखण पैदा कई जानवर पैदा कई उन्हनि सभिनी आलमनि मझि जेकॾहिं अल्लाह तबारक तआला जे बहितरीन आलम पैदा कयो वो इंसान जो आलम हो सबिन आलमन मझा बेहतरीन इंसान वारो आलम हो वो मुझे नूर रखे बेहतरीन इंसानन वारे आलम में रखाई हज़रत सैयदना आदम अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम जो औलाद थियो उन औलाद मजा रब पाक जो जिको औलाद रब पाक हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खे दिनो उनन मजा सब का बेहतरीन जिको हुयो सब का आला जिको हो वो हज़रत शीस अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम हुयो रब पाक मुझो नूर वरी उन में रखायो हज़रत आदम का पो हज़रत बीबी हवा रज़ी अल्लाह ताला अन्हा के यानी हर हमल मजा बार पैदा थींदा न्याणी ऐं पुट पर जेडी महिल हज़रत शीस अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम जेका हज़रत आदम का बाद में हज़रत आदम अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम जा खलीफा ऐं अल्लाह जा नबी हुआ जे मज अल्लाह तबारक व तआला हज़रत हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नूर रखायो हज़रत आदम जे पुत्रन मजा उनखे वो नूर मिलियो महबूब फरमाया हज़रत आदम जे औलाद मजा जेके रब सब का बेहतर चूंडियो उन में मुझो नूर रखाए वरी उन जे औलाद मजा जेके रब पाक जा प्यारा बाना आया जेका चीज जेके अल्लाह तबारक व तआला के तमाम घणा महबूब आ उनन मजो मुझो नूर रखाए अगते हली करे हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम मज मुझो नूर रखाई जेडी महिल हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह के अड़ाह में पियो उछलियो वञे रब फरमायो या नार कूनी बरदं व सलामन अला इब्राहिम बाह में जिन में हज़रत इब्राहिम खे उछलायो वियो त अल्लाह तबारक तआला बाह का खिताब फरमायो ओ बाह हज़रत आदम जे मथा सलामत वारी थदी थी वई केड़ी सलामत वारी जेकरे सिर्फ थदी चवे हां त उहा थद इंसान के
परेशान कर दिया त सलामत वारी थदी बणजी वञ त बेटा इन हजरत गुलाम नबी मैसर रहमतुल्लाह अलैह पंहिंजे जज्बे जो इज़हार कयो छो भला आड़ा हमा आजाद इब्राहिम थो आजाद इब्राहिम थियो इन में राज केड़ो हुयो उन राज के कंहिं खोलियो राज के पंहिंजे हिसाब सां गुलाम नबी मैसर रहमतुल्लाह अलैह थो खोले छो भला आड़ा हमा आजाद इब्राहिम थो आजाद इब्राहिम थियो बारण बरियल ठहरियो मुंहिंजा मिठा तुझे करे सुभान अल्लाह सुभान अल्लाह असां महबूब जो मिलाद मल्हाइण जे लाइ आया आहियूं असां मिलाद छो मल्हायो आहे मुंहिंजा मिठा तुझे करे ही असां चवंदा रहंदासीं केस ताईं केर रोकींदो असांखे जेॾी महिल पुलिस रात जो टाइम ईंदो रब जो महबूब फरमाईंदो रब सलिम ओ मुंहिंजा रब हिननि खे सलामतीअ सां गुज़ार आला हज़रत फरमायो रज़ा अब तो बचत करके गुज़रिए माना इहे न पुलिस रात जेका वार खां सनी तलवार खां तेज आ जिते पैर रखण त छा सोचण ई वॾी ॻाल्हि आहे आला हज़रत फरमाए त हाणे इन तां बचत करे असां गुज़रंदासीं छो हे रज़ा अब पुल से बचत करके गुज़रे के हे रब सल्लिम सदाए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तमाशा तो देखो जहन्नम खुदा जन्नत जन्नत खुदा बनाए खुदा और बसाए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सल्लल्लाहु अलैहि हजरत सैयदना अयूब अला नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी बारगाह में अलियासी अर्ज कयोसी ओ अल्लाह जा पाक नबी तो ही एडियो तकलीफूं बर्दाश्त कयूं छा जेला इन जो मकसद छा हो त उन जे मथां आवाज ये महसूस थियो असां के सूरत हाल बुधायो ही सब कुछ मां इन जे लाए बर्दाश्त कयो त रब राजी थी पवे छा जेला रब राजी थी पवे हजरत नूह अला नबी अलैहिस्सलातु वस्सलाम के मानू एतरो सतायो तमाम घणो सतायो संदन जिस्म मुबारक रत में छाणो छाण करे छरींदा वरी जरे ठीक थींदा अल्लाह जे दीन जी तबलीग कंदा पुछो वियो एडियूं तकलीफूं बर्दाश्त करण जो मकसद छा है रब राजी थी पवे हजरत बीबी मरियम जी बारगाह में आयासी त तोखे अल्लाह तबारक व तआला बचड़ो दिनो जे अचण साणी फरमाए इन्नी अब्दुल्लाह मां अल्लाह जो बानो ऐं उन जो रसूल आहियां ही तो एतिरियूं तकलीफूं पाक दामन थी करे तुंहिंजे मथां तुंहिंजनि अज़ीज़नि जेसि ताईं हक़ीक़त न खुली तेसि ताईं उन्हनि तोखे घटि वधि पे चयो अल्लाह जो घर छॾे तो झंगल में आईं जिथे रब चायो ते तूं पहुती हाणे ॿुधा एतिरी तो माण्हुनि ताना सता परेशानियूं थियूं छाजे ला अल्लाह राज़ी थी पे छाजे ला अल्लाह राज़ी थी पे
अल्लाह ताला राज़ी थी पे इहो हर नबी हर शख्स जी इहा बई आलम में इहो ई आहे। पर जेॾी महिल अल्लाह तबारक ताला पंहिंजे महबूब हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम खे दुनिया में मोकिलियो, फरमायो वला सौफ युतीका रब्बुका फतरदा, ओ मुंहिंजा महबूब मां तोखे एतिरो अता कंदुसि, एतिरो अता कंदुसि जो तूं राज़ी थी पवंदे। खुदा की रज़ा चाहते हैं दो आलम, खुदा की रज़ा चाहते हैं दो आलम, खुदा चाहता है, खुदा चाहता है रज़ाए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हाणे ही मौसम आयो आ त व्हाट्सएप ते वठो ठा लगी पई आ, मूंडे बि इहो हमरा व्हाट्सएप मोकिलियो त साईं ही एतराज़ आहिन हमरा कया आहिन ऐं उन्हनि एतराज़नि जो जवाब ॾियो। एतराज़ तमामु घणा लिखियल आहे, एतराज़ आहिनि इन्हनि जो जवाब ॾियो मीलाद जे बारे में। मां वरी हेठां लिखियोमांसि एतराज़ आहिनि इन्हनि जे बारे में मूंखे पूरी किताब लिखणी पवंदी, अल्लाह चाहे त लिखंदुसि इंशाअल्लाह। उमेद कयमि हुन जॾहिं सुवाल कया न, मां चयो हींअर मौसम मीलाद जो पियो हले, मां मुतालो सॼो निज़ाम जो मीलाद जी तरफ़ां ही जेको हिन लिखियो आहे लिखियो आई त मीलाद किथां आयो, क़ुरान मां मिलियो, अॻियां माना ग़लति लिखियो पियो ॻाढ़े रंग में, क़ुरान में न आहे, हदीस में न आहे, बुखारी में न आहे, फलाणी किताब में न आहे, यानी इंसान अहनाफ जे उलमा सां न आहे, निसाई में न आहे, सिया सिता जा नाला लिखियल अञा ताईं हूंदो मुंहिंजे ख्याल में। एतिरा हुन में एतराज़ लिखिया, मां हुनखे हेठां लिखियो त कुझु कोन, पर मूंखे जवाब अहिड़ो आयो, पर हाणे व्हाट्सएप ते कंहिंखे छा चइजे, वञे त मौज़ू वधंदो। बहरहाल जेकॾहिं तव्हांखे केरु चवे साहबनि कोन मिलायो, हिननि कोन मिलायो, हुननि कोन मिलायो, हीअं कोन थियो, हूअं कोन थियो, हूअं कोन थियो, इन अखियुनि हुजनि त हर चीज़ नज़र ईंदी आहे, मुहबत हूंदी आहे त उहो पुछंदो न आहे, उहो जेको शमअ ते ईंदो आहे मोटी वेंदो आहे, कॾहिं परवाने दलील न तलाश कई आहे, मुहबत में दलील न तलाश कई वेंदी आहे। अदा तोखे क़ुरान में न मिलियो, हदीस में न मिलियो, सियासता में न मिलियो, तोखे सहाबन जे अंदर नज़र न आयो, हालांकि सब चीजूं मौजूद आहिनि। हज़रत सैयदना इब्न अब्बास जी हदीस मशहूर आहे, बुखारी शरीफ में आहे। बहरहाल मां इन जा क़ुरान मां दलाइल ॾियां या हदीसन मां दलाइल ॾियां। हज़रत सैयदना सिद्दीक़ अकबर फरमायो, जेकॾहिं को शख्स हिकिड़ो दिरहम मीलाद में ख़र्च करे थो, क़यामत जे ॾींहुं जन्नत में मूं सां गॾु हलंदो। पर नज़र वारे खे नज़र अचे न, हज़रत हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम सॼी ज़िंदगी पंहिंजी मीलाद न मल्हायो, हदीसनि में मौजूद आहे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम हर सूमर ते पंहिंजो रोज़ो रखंदा। पुछो वियो या रसूल अल्लाह तव्हां छाजे लाइ था रोज़ो रखो? फरमाइनि त इन ई ॾींहं ते मां पैदा थियोसि, इन ई ॾींहं ते अल्लाह ताला मुंहिंजे मथां वही नाज़िल फरमाई, इन ई ॾींहं मां मेराज ते वियोसि। यानी महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजो रोज़ो रखे करे मीलाद मल्हायो। अॻिते हली करे अल्लाह ताला जे महबूब बकरा पंहिंजे इन मीलाद जा ज़िबह कया, पर उन्हनि चयो न उहो मीलाद थोरी हो, उहो अक़ीक़ो। अदा अक़ीक़ो छा आहे? अक़ीक़ो ॼमण वारी ख़ुशी आहे न, ऐं जेका ॿी वलीमो छा आहे? वलीमो शादीअ जी ख़ुशी आहे। कांदबो छा आहे? कांदबो मयत ते कयो वेंदो आहे। चालीहो छा आहे? मतलब त हर एक जेको अक़ीक़ो हूंदो आहे सो बि मीलाद जो ई हूंदो आहे, ॼमण जो हूंदो आहे। बहरहाल इन ते ॻाल्हाईंदुसि टाइम घणो निकिरी वेंदो। बहरहाल हिन में कोन मिलियो तोखे, किथे कोन मिलियो। हाणे असां तोखे सिर्फ़ इहो था ॿुधायूं त ही जेको लिखियो आहे उहो असां न लिखियो आहे, कंहिं लिखियो आहे? रब काइनात लिखियो आहे। जेकॾहिं तोखे एतराज़ आहे त तूं रब जी ज़ात ते एतराज़ कर। जे रब जी ज़ात ते एतराज़ कंदे त मुस्लमानीअ मां ईअं निकिरी वेंदे जीअं तीर कमान मां निकिरी वेंदो आहे। कि किथे रब लिखियो आहे मूंखे ॾेखार, मां थो तोखे ॾेखारियां त रब पाक असांजी क़िस्मत में लिखी छॾियो आहे। अदा तव्हांजे क़िस्मत में न हुजे अचो, हा मुंहिंजे क़िस्मत में न हुजे मां हिते अचां, हा
हिते जो पानी मुखे पियण नसीब न हुजे हां केजी कहिड़ी ताकत आ जेको मुखे हिते आणे हां तुंहिंजे नसीब में न हुजे हां त तू हिते किथां अची हां असल पंहिंजे नसीब ते रो जो रब तुंहिंजे नसीब में न लिखियो जो बेअदब कॾहिं बि मुराद न माणींदो आ बा अदब कॾहिं बि हथे खाली न वेंदो आ भेटाई गोट रहमतुल्लाह अलैह फरमायो इबादतूं रियाज़तूं सभु कुझु कयो सभिनि जो मान मर्तबो सभु कुझु आला आहे फरमाए थो त मदी रखे मन में सनो कत्यो जन अगे हलाइना चरखो चरखो हलाइंदा में सुट कतींदा उन मां वरी कपड़ो ठहंदो हाणे त फैक्ट्रियूं अची वञो चरखो हलाए के ॾिठो हलाए के ॾिठो बि कोन हूंदो के ॾिठो आहे तव्हां मजा माज़ी करीब में वो मां बि कोन ॾिठो आहे मूं जेतिरो आहे वॾनि जी ॻाल्हि कयो के चरखो ॾिठो इमड़े तस्वीरुनि में ॾिसंदा आहियूं वो चरखो कतबो पर जीअं ॾिस असांजा मिस्त्री आहिनि उहे पंहिंजे फन में माहिर आहिनि को ॾिस तकरीर में माहिर आहे यानी हे हमरा जेको आहे सो एको साउंड हलाइण में माहिर आहे पर जेकॾहिं मूंखे या कंहिं ॿिए खे विहारींदो त उन कोन हलंदो जहिड़ो ही हलाईंदो यानी सनो कतियो सनो कतण इहा हिकिड़ी वॾी महारत हुई पर महबूब भिटाई गोट रहमतुल्लाह अलैह तो फरमाए सही आहे न महबूब चई सघिजे थो न छो न महबूब चइजे अल्लाह जे वलियन साईं यानी मोहब्बत करण साईं अहले सुन्नत जो बेड़ो तरी रहियो आहे अल्लाह चाहियो त क़यामत जे ॾींहं बि अल्लाह वारनि जे छांव में असां नारो हणी अॻिते निकिरी वेंदासीं ऐं जेॾीमहिल जन्नत में पहुचंदासीं उन वक़्तु चवंदासीं अॼु तार मां बेड़ो तरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे न त असांजा हाल पूरा पर असांजो जेको बेड़ो तरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे तरियो तुंहिंजे ज़िक्र ख़ैर जे करे तरियो तुंहिंजे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे अचण जे ख़ुशीअ ते असां ख़ुशि थियासीं बहरहाल मां अर्ज़ करे रहियो हुअसि अलाए कहिड़ी ॻाल्हि शाल थी रहमतुल्लाह इहो थोरो तवजो ॾींदा हलो त मूंखे ख़बर पवे त तव्हां बि जागो पिया जेकॾहिं आनो मुंहिंजो रत इस्तेमालु थिए थो त छटांग तव्हांजी बि त थिए न न बाबा तूं ॼाणी तुंहिंजो कमु ॼाणे लाज़मी मां हेतिरो ॻाल्हायां पियो त थोरो त तव्हां बि ॻाल्हायो घणो न सही बहरहाल यादगिरी कंदा हलो ताकि मूंखे जल्दी यादि अची वञे भिटाई गोट रहमतुल्लाह अलैह फरमायो मदी रखे मन में सनो कत्यो जल तन जो सराफन तू कोई दाखिल न थियो केतिरियूं इबादतूं कयूं आहियूं केतिरियूं रियाज़तूं कयूं आहियूं जेको कुझु माल जमा कयो वियो बंगला ठाहियासीं जेको कुझु कयोसीं दुनियावी अमल कयोसीं या दीनी अमल कयोसीं कुझु बि कयोसीं पर मसलो छा हुयो मसलो दिल में मदी हुई मसलो दिल में गैर हुयो मसलो दिल में अदब न हो दिल में एहतराम न हो वॾनि जो अदब न हो औलिया जो अदब न हो नबियनि जो एहतराम न हो जॾहिं दिल में महबूब सां मोहब्बत न हुई केतिरी बि इबादत कई सन्हो कयो पर कोई दाखिल न थियो पर मदी रखे मोहब्बत रखे मन में महबूब सां मोहब्बत रखे औलिया सां मोहब्बत रखे सहाबा इकराम सां मोहब्बत रखे ताबईन सां मोहब्बत रखे अहल बैत सां मोहब्बत रखे नबी जे बचड़न सां मोहब्बत रखे दिल में असां जी मोहब्बत आ दिल में एहतराम आ दिल में अदब आ छो जो बा अदब करे बेमुराद न थींदो आ बा अदब जो करे झोल खाली न मोटंदो आ बे अदब करे हथ भरे न निकरंदो आ फरमाए तो मोहब्बत रखे मन में रंडा रोड़िया जल कम भलो न कयूं मड़े रंडा रोड़िया हाँ न जदो रंडा रोड़िया जल तन जो सराफन अणतुरियो अघामियो आखिरी अर्ज कया ॻाल्हि घणी थी चुकी आहे महबूब जे ज़िक्र ख़ैर ते ज़िक्र कंदो वञ त पहलू अलाए केतिरा पिया निकिरंदा वञनि कहिड़े कहिड़े पहलूअ ते ॻाल्हाइजे कहिड़े कहिड़े महबूब जे यानी मौजज़ात ते ॻाल्हाइजे
जेडी मल रबीउल अव्वल जो महीनो ईंदो आहे उलमा इकराम महबूब जी नूरानियत किथे पिया बयान कंदा आहिनि किथे ॾिसो त महबूब जी बचपन जो ज़िक्र थी रहियो आहे किथे ॾिसो त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे जेको हमल जे दौरान मामला थिया उन्हनि जो ज़िक्र थी रहियो आहे किथे ॾिसो त महबूब जे वालिदैन जो ज़िक्र थी रहियो आहे किथे ॾिसो त इल्म ग़ैब जो ज़िक्र थी रहियो आहे रबीउल अव्वल त छा आयो आहे मुसलमाननि जे मोमिननि जे दिल में महबूब जे इश्क जी महबूब जे मोहब्बत जी लहर छोलियूं ॾेई रही आहे हर तरफ ॾिसो को घटियूं सजाए रहियो आहे को झंडा आणी रहियो आहे रबी चवंदा आहिनि बहार खे छा खे बहार खे रबीउल अव्वल पहिरीं बहार या मोमिननि जे दिल ते ईंदी आहे पहिरीं बहार या मोमिननि जे दिल ते ईंदी आहे जो मोमिन जा दिल जा गुल टिड़ी पवंदा आहिनि बहरहाल मां अर्ज कंदो हलां हजरत सैयदना शीस अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम हजरत आदम अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम नूर मुबारक निकरी करे हजरत शीस अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम हटायो वा हजरत आदम अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो ओ मुंहिंजा बच्चा इन नूर मुस्तफा जी हिफाज़त कजा तोखे इन नूर मुस्तफा जी पारता इन नूर मुस्तफा खे तूं सुठे नस्ल में मुंतकिल कजा पंहिंजी अखलाक के आला रख जा रब का यानी रब के वहदहु ला शरीक करे मन जा उन पंहिंजे औलाद के उनते वसियतूं नसीहतूं कजा बहरहाल नसीहतूं तमाम घणियूं हजरत आदम अलैहिस्सलाम कयूं हाणे हजरत शीस अला नबी अलैहिस्सलातु वस्सलाम तो पुछेसि ओ मुंहिंजा बाबा मां बचपन खां वठी तोखे इन आका जी सना कदे ॿुधंदो अचां थो बचपन खां वठी इन महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो तुंहिंजे ज़बान ते ज़िक्र ख़ैर ॿुधां थो हाणे हिन वक़्तु मुंहिंजो हिकिड़ो सवाल आहे मूंखे जवाब ॾे सवाल कहिड़ो आहे सवाल इहो आहे बाबा हिन महबूब जी तूं एॾी तारीफ़ थो करीं अल्लाह तबारक व तआला तोखे तमाम इंसाननि जो अब्बो बणायो रब पाक बेमिसला रब पाक खलीफे हुजण खां पाक खलीफो तो न चजो न पहिरियां जेको मौजूद माना हिकिड़ो चीज़ हुजे उन जो खलीफो थिए रब त हर चीज खां पाक आहे हर शइ खां पाक आहे पोइ अल्लाह तबारक व तआला तोखे खलीफे जो लक़ब अता फरमायो अल्लाह तबारक व तआला तोखे पहिरियां जन्नत में मोकिलियो रब पाक तोखे फरिश्तनि खां सजदो करायो रब पाक तोखे पंहिंजे दस्ते कुदरत खां बणायो रब पाक तोखे कुल फयकून खां बणायो रब पाक तोखे वॾा वॾा एज़ाज़ अता फरमाया ओ मुंहिंजा बाबा मूंखे इहो ॿुधा जेको ताजदार ख़त्मे नबूवत जेको अल्लाह जो आखिरी नबी ईंदो जी तूं ॻाल्हि करे रहियो आहे छा उहो तोखां बि शान में मथे आहे या तूं उन खां शान में मथे आहे तुंहिंजो शान द आला वा जेका सूरत हाल मां बयान कई आहे तोखे रब पाक नवाज़ियो आहे पर ही जेको असांजे औलाद मां ईंदो असां खां पोइ ईंदो उहो छा अव्हां खां बि शान में अफ़ज़ल आहे महबूब जो शान मरहबा मरहबा महबूब जो शान मरहबा केर टाइम घटा हजरत सैयदना आदम अला नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो मुंहिंजा बच्चा अल्लाह तबारक व तआला उन नबी जो शान केॾो बुलंद कयो आहे मां तोखे उन जो शान छा ॿुधायां हजरत गुलाम नबी रहमतुल्लाह ताला अलैह अल्लाह ताला उन जे मज़ार जे मथां किरोड़े क़यामत ताईं रहमतूं नाज़िल फरमाए थो मुस्तफा शान अव्हां जो शाहिया मुस्तफा शान अव्हां जो शाहिया अज ताईं अहिड़ी रब तो जहिड़े सूरत कंहिंजी न ठाहिया ओ मुस्तफा शान अव्हां जो
हजरत सैयदना आदम अला नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो ओ मुंहिंजा बच्चा जेका रब पाक उन जे उम्मत जे मथा मेहरबानी कई आ जेको उन उम्मत जो शान बुलंद कयो आ जेको उन उम्मत खे रब पाक नवाज़ियो आ मां तोखे ॿुधायां त अल्लाह तबारक व तआला उन जी उम्मत ते केतिरो राज़ी आ तू शान उन जे नबी जो तो पुछी जेको ताजदार अंबिया वा जेको नबियन जो सरदार आ जेको खातमुल अंबिया वा जेको अल्लाह जो आखिरी नबी आ मां तोखे ॿुधायां थो अल्लाह जे आखिरी नबी जी आखिरी उम्मत जो शान ॿुधंदव या थकिजी पिया हो ॻाल्हि ख़तम टाइम घणो थियो आहे ॿुधण जो इरादो आहे हमरा न अॻियां भत खणी रखे छॾियो आहे मौली साहब मन भत खे ॾिसी करे बस करे ईअं न बस टाइम थी वियो आहे न अञा नात अल्लाह जा नेक बाना सब तो जड़ा कोन हुंदा से कुछ मजा रात ही मानी खादी न कि खादी कान हुंदी हुनन बहरहाल मां सिर्फ ही चंद गालियों अर्ज करे अहां के पांजो पाण के पांजे मुहासबे जे अंदर आना चाहिए तो हजरत सैयदना आदम अला नबी अलैहिस्सलातु वस्सलाम तवा जो मोजो हिन उम्मत जो शान तो बयान फरमाए जरा कन्नन खां न दिल खां न तवज्जो खां बुझो छा सा तवज्जो खां कन्नन खां माण्हू समझंदो आहे त के मैं समझंदो कोन पर ॿियो ॿुधंदो आहे ईअं न ऐं दिल सां त उहो ॿुधण उहो पंहिंजी जाइ ते पर जेको तवज्जो सां ॿुधबो आहे त उहा ज़हन में ॻाल्हि वेही वेंदी आहे अहिड़ी ॻाल्हि विहारियो जो सुभाणे वरी कंहिंखे ॿुधाए बि सघो अहिड़ी ॻाल्हि ज़हन में विहारियो यानी इहा बयान ख़तम थिए त मां तव्हां खां पुछां त हिन मां हिकु ॿ सुवाल त तव्हांखे यादि हुजे ई हुजे हिकिड़ो त यादि कजो पंहिंजे लाइ हर इंसान पंहिंजे लाइ यादि कंदो त अमल थींदो न अमल कीअं थींदो जॾहिं ॻाल्हि यादि ई न हुंदी त पोइ वाह मौली साहब ॾाढो बयान भलो कयो छा चई चई अलाए छा पर तकिर सफ़ाई मट भञी छॾी सम्झ में कुझु आयो ख़बर न आहे छा चई जीअं हुन इमरान खान तकीर कई अंग्रेजी में सम्झ में ठप कान आई पर तकीर ॾाढी भली कई समझ में कुछ कोन आयो जने तर्जुमो जे तने खबर पड़ी बहरहाल यो के टाइम ते जेका हुआ सजी आल यानी मुल्कन जी मीटिंग थी उने में जेका तकिर कई बहरहाल कई त अंग्रेजी में न समझ में गाल ठप कान आई पर नालो वडो हलियो सही इन डी हला असां ने वोट ॾिनो बहरहाल वो वक्त जी गाल आ असां के सियासी गुफ्तगू करणी भी ना है ना असां जो मकसद आहे मड़ी गाल आई त मां गाल कई बहरहाल प्यारा मोहतरम इस्लामी भाइरो अल्लाह तबारक तआला जे पाक नबी हजरत सैयदना आदम अला नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो ओ मुंहिंजा बच्चा मां अल्लाह जो नबी आया बेशक पर अल्लाह तबारक तआला फरमायो ला तक़रबू हादिही शजरत हिन दरख्त जे वेझो न वञजो रब पाक असां खे जन्नत में मोकलियो पर जन्नत में मूंखे मुंहिंजी घर वारी हजरत बीबी हवा रदी अल्लाह ताला अन्हा वट शैतान आयो चवण लगो ता अल्लाह तबारक व तआला तव्हां खे इन वण जे वेझो वञण खां मना कयो आ इन ला मना न कयो आ त को इन जो फल खाओ फल खाइण खां मना न कयो आ रब त कुरान में फरमायो आ त इन दरख्त जे वेझो न वञजो ता वेझो न वञो पर इन जो फल खाओ छो जो फल खाईंदा त हमेशा ता जन्नत में रहंदा न त जन्नत में ता हमेशा कोन रहंदा उनते हजरत बीबी हवा जे सामू उन अल्लाह जो कसम खयो हां जडे अल्लाह जो कसम खयाई न छो जो रब जी अजमत रब जी किबरियाई जो कूड़ो कसम केर खणदो यो तसव्वुर ही कोन हो हजरत बीबी हवा रदी अल्लाह ताला अन्हा ओ फल जो आसो खादो वा अध पाण खादो अध हजरत सैयदना आदम अला नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे ॾिनो वा रब पाक जे पाक नबी सुने आदम अला नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो ओ मुंहिंजा बच्चा मां अल्लाह जो नबी होस पर रब पाक असां खां जेको नूरानी लिबास जेको जन्नती लिबास हुयो अल्लाह तबारक व तआला वो फल खाइण सां असां खां वापस वठी
पर जेका अल्लाह जे आखिरी नबी जी आखिरी उम्मत ईंदी उहा उम्मत जानी बाणी गुनाह कंदी, गुनाह के गुनाह समझी करे कंदी, गुनाह बेबाकी सां कंदी, खता न भुल न, खता ऐं भुल त उन जे मथां माफ़ हूंदी, पर गुनाह के गुनाह समझी करे कंदा, शराब खोरियूं कंदा। हिन उम्मतन में जेतिरा गुनाह थींदा सभई गुनाह उन उम्मत में मौजूद हूंदा। ज़ुल्म सितम कंदा, बदकारियूं कंदा, केतिरा भी गुनाह कंदा, पर अल्लाह तबारक तआला बेनियाज़ा, जो चाहे जो करे, रब पाक बेनियाज़ा, कॾहिं बि उन आखिरी उम्मत जा कपड़ा वापस न वठंदो। हाय हाय, इहो रब जो करम आ, महबूब जो करम आ, जो असां गुनाहगार हुजण जे बावजूद असां हिक ॿिए जे नज़र में इज्जत वारा। अल्लाह ताला जे पाक नबी फरमायो, अल्लाह तबारक ताला मुखे जन्नत मां कढी दुनिया में मोकले छड़ियो, पर अल्लाह जी आखिरी उम्मत, आखिरी नबी जी आखिरी उम्मत जेडी मल ईंदी, अल्लाह तबारक व ताला जेका नाफरमानी हुंदी अलल ऐलान कंदा, रुश्वत रुश्वत चई करे वठंदा, कूड़ के कूड़ समझी करे कूड़ ॻाल्हाईंदा, पोइ अल्लाह तबारक ताला उन्हनि खे पंहिंजे घरनि खां बाहर न कढंदो। पोइ अल्लाह तबारक ताला उन्हनि खां घरनि खां दर बदर न कंदो, पोइ बि उन्हनि खे घरनि खां बाहर न कंदो। मुंहिंजा प्यारा मोहतरम इस्लामी भाइरो, जरा तवज्जो दिल ते कयो, जेको रब पाक हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खे जन्नत मां कढी दुनिया में मोकले सघे थो, छा रब पाक असां सां पंहिंजा घर वापस नथो वठी सघे छा? हू रब त कादिर करीम आहे, बेपरवाह बादशाह आहे, उहो रब करीम आहे, सतारा गफ़ार, वो रब्बुल हय्युल क़य्यूम है। बहरहाल हजरत सय्यदना आदम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त जेका आखिरी नबी जी उम्मत ईंदी, जेडी महिल अल्लाह तबारक व तआला जी नाफरमानी, खता न भुल न, ॼाणी बाणी कंदा, पोइ अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे पंहिंजे घर वारनि खां जुदा न कंदो, पर हजरत बीबी हवा खे ॿी जाइ ते नाज़िल कयो वियो, मूंखे ॿी जाइ ते लाथो वियो। हालांकि दुनिया में को इंसान न हो, सिर्फ मां ऐं मुंहिंजी घरवारी हुई। अल्लाह ताला असां जे दरमियान जुदाई विझी छॾी, पर पंहिंजे घर वारनि सां, पंहिंजे बच्चनि सां गुनाह करण जे बावजूद वेठा हूंदा। रब जो मौज़न सॾे रहियो हूंदो, हय्या अलल फलाह, पर हू नमाज़ ते न ईंदा। रब पाक पोइ बि उन्हनि खे पंहिंजे बच्चनि सां, पोइ बि पंहिंजे घर वारनि सां उन्हनि खे जुदा न कंदो। हिया महबूब जी करम नवाज़ी, हिया उन महबूब जी करम नवाज़ी जंहिंजो असां अवां मीलाद मल्हाइण आया, पर असां पंहिंजो मथां बि गौर कयूं त असांजा अफ़आल कहिड़ा आहिनि। मुझा प्यारा मोहतरम इस्लामी भाइरो, अल्लाह तबारक ताला जे पाक नबी फरमायो, सोने आदम नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, ओ मुझा बच्चा, इहा ॻाल्हि हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जी तमाम उम्मत खे ख़बर पइजी वेंदी। जेके नबी ईंदा उन्हनि जे उम्मतनि खे ख़बर पवंदी, जेके आखिरी उम्मत ईंदी उन्हनि खे ख़बर पवंदी, जेके मलाइकनि उन में ॻाल्हि मशहूर थी वेंदी। पर जेका आखिरी उम्मत ईंदी, रात जो बदकारियूं कंदा, गुनहगार हूंदा, सियाकार हूंदा, पर पोइ अल्लाह तबारक तआला उन्हनि जे ऐबनि जे मथां पर्दो न खणंदो। भिटाई घोट रहमतुल्लाह अलैह रड़ करे चयो, सतर कर सतार, ओ सतर कर सतार, मां ऐबन उघाड़ी आहियां। ही उहो भिटाई घोट जो अल्लाह जो कामिल वली आ, ऐं असां ऐं अव्हां खुशफहमी में माठ के वेठा आहियूं। हिननि जो तर्ज़े अमल ॾिसो, तर्ज़े ज़िंदगी ॾिसो, ही ॾकंदा कंबंदा, रब जे ख़ौफ़ दिल में रखे दुनिया मां विया। सतर कर सतार ऐं ऐबन उघाड़ी आहियां, ढकी ढकण हार ॾई पांद पनाह जो। अमीर अल सुन्नत दामत बरकातुहुल आलिया फरमाइन था, आज बनता हूँ मुअज़्ज़िज़ जो खुले हश्र में
असां हिक ॿिए जे ॾाढो इज्जत वारा मान वारा मर्तबे वारा आहियूं, पर रात जो असांजे मोबाइलनि ते असां छा था ॾिसूं तव्हां ॼाणो था, असां ॼाणो था। जेॾी महिल दुनिया जे आॾो अचूं था असांजो कहिड़ो तर्ज़ अमल आहे, जेॾी महिल अकेलाई थिए थी त असांखे उहा अकेलाई केॾांहुं थी वठी वञे उहा तव्हांखे असांखे ख़बर आहे त असांजी कहिड़ियूं रातूं छा में पियूं गुज़रनि, गफ़लत कंदे गुज़रंदियूं पियूं वञनि। अमीर अल सुन्नत फरमाइनि था अॼु त असां इज़त वारा बणिजूं पिया, अॼु त मुअज़्ज़िज़ आहियूं, पर जेॾीमहिल महशर जे मैदान में सभिनी जे साम्हूं एब खोलिया वेंदा त छा हाल थींदो। त जंहिं इमाम जे पोयां असां नमाज़ूं पढ़ंदा हुआसीं अॼु उन जो कहिड़ो हाल आहे, असां त हिनखे वली चवंदा हुआसीं, हिन जो अॼु छा हाल आहे। अल्लाह रहम फरमाए, महबूब जे सदके असांजी मग़फ़िरत फरमाए। अल्लाह ताला फरमाइंदो ला तक़नतू मिर रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ। रब पाक तव्हां जे 60 साल खे न ॾिसंदो, रब पाक 40 सालनि खे न ॾिसंदो त जॾहिं जवानीअ में हुए त काथे हुए, हाणे तोखे तौबा याद आई आहे, जॾहिं जवानी हुई त तो गुनाह कया, हाणे कुराड़प में मुंहिंजो दर याद आयो अथई। न न, जेॾी महिल अचु सुबुह जे शाम जे रात जे रब जी बारगाह में किरी करे, जेॾी महिल अल्लाह ताला जे बारगाह में पंहिंजे गुनाह जो उहो मुसलमान एतराफ़ करे थो, रब ऐलान फरमाए तो ला तक़नतू मिर रहमतिल्लाह, मुझे हिन रहमत वारे दरवाजे ता रहमत वारे ऐलान खां खाली न वञ जा। इन्नल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ, टोटल गुनाह रब बख्शे छॾींदो। इन्नहू हुवल गफूरुर रहीम, बेशक उहो रब बख्शण वारो ऐं रहम करण वारो आहे। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो जॾहिं मुंहिंजो हिन अल्लाह कंहिं शख़्स अर्ज़ कयो या रसूल अल्लाह, हाणे असां अव्हां खे जेको आहे हाल अहवाल कयूं था, जॾहिं तव्हां हिन दुनिया मां बज़ाहिर पर्दा फरमाईंदव त पोइ अल्लाह ताला जे महबूब फरमाए मुंहिंजो हिते दुनिया में हुजण बि तव्हां लाइ रहमत आहे, पर हिन दुनिया मां बाज़ार पर्दो फरमाइण खां बाद में बि तव्हां जे लाइ रहमत आहे। कहिड़ी तरह महबूब फरमायो जंहिंजो अॼु असां अवां मिलाद था कयूं, जंहिंखे राज़ी करण जे लाइ असां आया आहियूं, हबीबे ख़ुदा फरमायो हर सूमर वारे ॾींहुं अवां जा बुरा अमल बि मूं वटि पहुचंदा त सुठा अमल बि पहुचंदा। पोइ प्यारा जेॾी महिल अल्लाह जो महबूब ॾिसंदो हूंदो त ही बानो मूंसां मोहब्बत जी दावा ऐं हेड़ा हेड़ा गुनाह, त ॿुधायो त असांजे हर हाल खां असांजो आका वाक़िफ़, छा असां महबूब जी दिलि ॾुखाइण लाइ आहियूं दुनिया में। जेकॾहिं महबूब जी हिकिड़ो हज़रत मुफ्ती सरदार अहमद रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त हिकिड़ो दफ़ो महबूब फरमाए हा न या उम्मती, सॼी ज़िंदगी चऊं हा या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह, तॾहिं बि हिकिड़ो दफ़ो उम्मती चवण जो असां उहो लाहे न सघूं हा, पर रब करीम जे महबूब हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम असांजे लाइ सॼी ज़िंदगी रब पाक खां मेराज में वियो, तॾहिं बि असांखे न विसारियाई। ताईं जो एक सहाबी अर्ज़ तो फरमाए तो जेडी महिल महबूब करीम के लहद मुबारक में रखूं पिया, उन वक्त मां कन ॾेई ॿुधो त महबूब फरमाए रब हबली उम्मती। उन वक्त बि असां अवां खे याद फरमाए रहियो, क़यामत जे ॾींहुं बि वो आका जेको असांखे बख़्शराईंदो, छा उनखे असां दुनिया में नाराज़ करे रहिया आहियूं। पंहिंजे पंहिंजे हाल ते गौर कयूं। इहा महबूब जी सुन्नत ॾाढी मुबारक, असांखे इश्क त महबूब जो आहे, असां नातू त महबूब जूं पढ़ूं था, असां माण्हुनि खे त महबूब जो झुमायूं था। छो था झुमायूं? जो असां आका जा आशिक़ आहियूं। असांखे ॾाढी बार थी लॻे, इहो कहिड़ो इश्क आहे जो इन महबूब जी ॾाढ़ीअ खे कटे करे असां गटर में वहाए छॾियोसीं ऐं आशिक़ रसूल बि हुजूं। प्यारा मोहतरम इस्लामी भाइरो, त असां अव्हां खे घुर्जे त जंहिं आका जो असां अव्हां मीलाद मल्हाए रहिया आहियूं, त अॼु असां हिकिड़ो नए अंदाज़ में मीलाद मल्हायूं।
केड़े अंदाज में मल्हायूं अज असां पंहिंजी ज़िंदगी खे संवारियूं त अॼु खां पोइ कॾहिं बि असांजी नमाज कज़ा न थींदी असां पंहिंजे महबूब खे नाराज़ न कंदासीं ओ आका अॼु खां पोइ असांजी नमाज कज़ा न थींदी जेॾी महिल हदीस पाक जो मुतालो फरमायोसीं अल्लाह ताला जे महबूब फरमायो कुर्रत ऐनी बिस्सलात जेका नमाज सां त मुंहिंजे अखियुनि जी थधाण जेको नमाज़ी पाबंदी वारो नमाज़ी आहे सो महबूब जे अखियुनि जो ठार पोइ असां अवां महबूब जे अखियुनि जा ठार बणजऊं या न असांजो रस्तो केॾां वा असांजो चक्कर केॾां तरफ़ पियो वञे हींअर असां आया आहियूं त दौलतपुर खां हाणे उहो हिन तरफ़ां हीअं आया आहियूं जेकॾहिं हिते बि असांजो उस्ताद गाॾीअ खे हेॾां हैदराबाद रा छिके ऐं तव्हां मां केरु चएसि भाउ तव्हां काॾे था वञो चए नौशहरे था वञो चए नौशहरो एॾे कोन अथई नौशहरो तुंहिंजे पोयां वा जंहिं पासे चई मूंखे ख़बर वा मां हेतिरो टाइम ड्राइवरी कई आहे मूंखे न पढ़ा मूंखे सभु ख़बर आहे मुंहिंजी नियत साफ़ आहे मुंहिंजी दिलि पाक आहे मूंखे वञणो नौशहरे आहे अदा तुंहिंजी नियत साफ़ आहे तोखे कोन था चऊं पर जेको तूं रस्तो वरितो आहे उहो रस्तो आहे जेको तोखे नौशहरे खां दौलतपुर खां परे थो करे तू खुशफहमीअ में आ त मां जेको आहे सो ओॾां पियो वञा ओॾां न पियो वञी तू ओॾां पियो वञी जेका तोखां परे पियो करे जेकॾहिं असां महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जा आशिक आहियूं रस्तो असां उहो वरितो आहे आशिक ज़रूर आहियूं पर मस्त रस्तो उहो वरितो आहे जेको असांखे महबूब खां रहंदो परे कंदो पियो वञे इहो रस्तो दुरुस्त न आहे दुरुस्त उहो आहे जेको अल्लाह जे हबीब फरमायो आहे अल्लाह तबारक तआला जे महबूब फरमायो त जेको मुसलमान कामिल मोमिन उहो आहे जंहिंजे हथ खां जंहिंजे ज़बान खां के ॿिए मुसलमान खे ईज़ा न पहुचाए असां वटूं गारियूं ॾींदा कूड़ ॻाल्हाईंदा ठगियूं कंदा पोइ महबूब रे असांखे रस्तो किथां वठी वेंदो त प्यारा मोहतरम इस्लामी भाइरो असां अव्हां खे घुर्जे त असां पंहिंजी ज़िंदगीअ खे सजायूं महबूब जे इश्क जे सांचे में पंहिंजो पाण खे ढालियूं ऐं असल मीलाद आहे ई इहो त असां पंहिंजी ज़िंदगीअ जे इख़लाक़नि खे सजायूं महबूब फरमायो क़यामत जे ॾींहुं जेके बि अमल हूंदा न सभिनी अमलनि मां जो वज़नी अमल हूंदो हुस्ने अखलाक जेको आहे सभिनि खां वॾो वधीक वज़नी अमल हूंदो त प्यारा मोहतरम इस्लामी भाइरो असांखे हुस्ने अखलाक सां पेश अचणु घुर्जे असां पंहिंजे पीउ माउ खे नाराज़ करे रहिया आहियूं उन्हनि खे रुआड़े रहिया आहियूं होॾा महबूब जी दिलि थी नाराज़ थी असां हिते धोखो ॾेई रहिया आहियूं होॾा महबूब जी दिलि थी नाराज़ थिए असां हिते नमाज़ूं कज़ा करे रहिया आहियूं होॾा आका जी दिलि थी नाराज़ थिए हिते असां गुनाह करे रहिया आहियूं होॾा मिठो मुस्तफ़ा जंहिं मुस्तफ़ा खे रब थो फरमाए ओ मुंहिंजा महबूब वल सौफ युतीक रब्बुक फतरदा ओ मुंहिंजा महबूबन करीब मां तोखे एतिरो था फरमाईं जो तूं राज़ी थी जंहिंजे राज़ी करण लाइ रब चवे ऐं असां उन आका खे नाराज़ कयूं इहो कहिड़ो इश्क आहे इश्क त इहो आहे त असां न्याज़ी बि हुजूं न्याज़ करण वारा बि हुजूं त नमाज़ी बि हुजूं मीलादी बि हुजूं त नमाज़ी बि हुजूं जेकॾहिं यारहीं करण वारा हुजूं त नमाज़ी बि हुजूं जेकॾहिं दरूद पढ़ण वारा हुजूं त नमाज़ी बि हुजूं ईअं न हुजे त यारहीं वारा हुजूं पर नमाज़ खां दूर हुजे बद मज़हब न खिलायो जेके बद मज़हब आहिनि उहे पाण तां न खिलायो ऐं अहिड़ा अमल न कयो जंहिंजो कंहिं बद मज़हब खे को बुल मिले मसलन 12 रबीउल अव्वल अची रही आहे इन में साज़ वॼाइण नचण टुपजण ठिंगजण इहो सभु ग़लति आहे महबूब जो मीलाद आहे त उन में अदब ऐं एहतराम इन में ढोल धमाका इहे वॼाइण सभु चाहे महबूब जी मीलाद था कयूं मीलाद मल्हाइण जो तरीक़ो न आहे ई महबूब खे नाराज़ करण जो तरीक़ो आहे हुन बद मज़हबनि खे तव्हां भुल पिया ॾियो हू वरी ॾसीन पिया मथे स्टेज ते वेठा पेर लड़कनि पिया उते या रसूल अल्लाह लिखियो पिया गाॾियुनि ते इन्हनि ॻाल्हियुनि जो ख़्यालु कयो जेको कुझु कयो अदब जे दायरे में रही कयो जेकॾहिं अहले सुन्नत जो ॿियो नालो हुजे हा त अदब हुजे
अहले सुन्नत जे अंदर वलियन जो अदब आ, अहले सुन्नत जे अंदर वडन जो अदब आ, अहले सुन्नत जे अंदर सहाबन जो अदब आ, अहले सुन्नत जे अंदर अहल बैतन जो अदब आ, अहले सुन्नत जे अंदर नबियन तमाम नबियन जो अदब आ। इए ना है त हजरत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो अदब ना है, छो जो वो असा जो नबी ना इए ना है, पर जेके हजरत ईसा जा हिन वक्त उम्मती ईसाई चवराइंदा उहे महबूब जा बेअदब आहिनि। जेके इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जा उम्मती यहूदी जो आहिनि उहे महबूब खे कोन था मञनि, पर असां हजरत इब्राहिम खलीलुल्लाह खे बि मञण वारा आहियूं। हजरत इस्माइल अला नबीना अलैहिस्सलाम तमाम नबियन जो अदब अहले सुन्नत आ। यानी अदब खां जेका ॿी चीज ॿाहिरां सा अहले सुन्नत जे अंदर न आहे, छो जो अहले सुन्नत सुन्नियत जो ॿियो नालो हुजे हा त अदब हुजे हा। बेअदबीअ खां पंहिंजो पाण खे बचायो। अल्लाह ताला सां दुआ वा मुंहिंजो चवण अव्हां जो ॿुधण पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।